जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 12 वरियनि जो नीगर थॾे ते फोत थी वियो आहे ऐं संदसि वालिद समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मूजिब हादसे सबबि नीगर हशर बाजवा थॾे ते ऐं संदसि वालिद जुनैद ऐं बोला नाले शख़्स ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस ॿुधायो त वीगो गाॾी जे ड्राइवर इसाक गजू खे गिरफ़्तार करे गाॾी तहवील में वरिती वई आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾे रहिया आहियूं। नाज़रीन, निंदो शहर भरिसां वीगो गाॾी ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 12 वरियनि जो नीगर थॾे ते ई फोत ऐं संदसि वालिद समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिब हादसे सबबि नीगर हशर बाजवा थॾे ते ऐं संदसि वालिद जुनैद ऐं बोला नाले शख़्स ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस ॿुधायो आहे त वीगो गाॾी जे ड्राइवर इसाक खे गिरफ़्तार करे गाॾी तहवील में वरिती वई आहे। ज़रूरी कार्रवाई बाद नीगर जो लाश वारसनि हवाले कयो वेंदो, जंहिं बाद मर्द घर पहुचाइण ते घर में कोहराम अची वियो। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। निंदो शहर भरिसां वीगो गाॾी ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 12 वरियनि जो नीगर थॾे ते फोत ऐं संदसि वालिद समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिब हादसे सबबि नीगर हशर बाजवा थॾे ते ई फोत थियो आहे ऐं संदसि वालिद जुनैद ऐं बोला नाले शख़्स ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस ॿुधायो आहे त वीगो गाॾीअ जो ड्राइवर इसाक गजो खे गिरफ़्तार करे गाॾी तहवील में वरिती वई आहे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। ज़रूरी कार्रवाईअ बाद नीगर जो लाश वारसनि हवाले कयो वियो, जंहिं बाद संदसि घर में कोहराम अची वियो। निंदो का अफ़सोसनाक ख़बर आहे। नाज़रीन, आगाह कंदासीं अव्हां खे निंदो शहर भरिसां वीगो गाॾी ऐं मोटरसाइकिल में टक्कर जे नतीजे में मोटरसाइकिल सवार 12 वरियनि जो नीगर थॾे ते फोत थी वियो आहे ऐं संदसि वालिद समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस मूजिब हादसे सबबि नीगर हशर बाजवा थॾे ते ऐं संदसि वालिद जुनैद ऐं बोला नाले शख़्स ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। निंदो शहर भरिसां वीगो गाॾी जे टक्कर में मोटरसाइकिल सवार 12 वरियनि जो नीगर थॾे ते ई फोत थी वियो आहे ऐं संदसि वालिद समेत 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिब हादसे सबबि नीगर हशर बाजवा थॾे ते ई फोत ऐं संदसि वालिद जुनैद ऐं बोला नाले शख़्स ज़ख़्मी थी पिया। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। मोहम्मद ख़ान भुरगड़ी लाइन ते मौजूद आहे। जी मोहम्मद ख़ान, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? वेंदे साम्हूं ईंदड़ मोटरसाइकिल तां चढ़ी वई, जे नतीजे में 12 साला नीगर हशर बाजवा तॾे ते फोत थी वियो, जॾहिं त मोटरसाइकिल ते सवार संदसि वालिद जुनैद बाजवा ऐं भोला बाजवा सख़्त ज़ख़्मी थी पिया, जंहिंखे निंदो रूरल हेल्थ सेंटर आंदो वियो, जंहिंखे तिब्बी इमदाद ॾियण खां पोइ गिनती जोगी हालत में बदिली वियो वियो। निंदो पुलिस बर वक़्त कार्रवाई करे मोहम्मद इसाक ड्राइवर गुजो खे वीगो गाॾी समेत गिरफ़्तार करे पंहिंजी तहवील में वठी छॾियो। होॾां 12 साला नीगर हशर बाजवा जो मर्द घर पहुचण ते घर में कोहराम अची वियो। ॿिए तरफ़ फोती नीगर जी अमर खे बेहोशी या दौरा पइजी विया। जी ठीकु आहे मोहम्मद ख़ान, अव्हां जी महिरबानी।